ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा लख शुक्राना जो अज असां अल्लाह के घर में एक भलाई महफिल में हाजिर थिया आहियूं जिते मदीने वाले साईं जी सिफत सना ऐं तारीफ़ कई वेंदी आहे उते अल्लाह जी रहमत जा वॾ फुड़ा ककर वसंदा आहिनि ऐं अहिड़ी महफ़िल में अचण वारो को बि अल्लाह जी रहमत खां ख़ाली न मोटंदो आहे ऐं हीअ महफ़िल मदीने वाले साईं जे मेराज पाक जे सिलसिले में सोहणे नबी जे शान मेराज ॿुधण जे लाइ गॾु थी आहे मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानू अणखुट इनाम ॾिना ला तादाद मोजज़ा ॾिना ॻणजनि त ॻणण खां घणा ॻाइजनि त ॻाइण खां घणा मदीने वारे मीर ते रब एहसान इनाम ऐं इकराम फरमाया उन्हनि अल्लाह जे अता कयल एज़ाज़न मजां हिक शरफ शान मान मर्तबो मदीने वाले साईं जे मेराज जो मेराज उरूज मां वरतल उरूज जी माना है मथे वञण बुलंद थियण आला दर्जो माणण मदीने वाले मीर के रब एडो उरूज ॾिनो एडो आला मर्तबो ॾिनो जो न के नबी के मिलियो न के रसूल के मिलियो पर न के फरिश्ते के मिलियो अल्लाह जी कायनात के अंदर अल्लाह जी मखलूकात के अंदर रब कंखे वो बुलंदी जो मकाम न ॾिनो जेको मदीने वाले मीर के मिलियो जितना मानू है उतरो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैं तो सीएम माशाल्लाह मोकलाएगा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह खुदा कदो सदाई सुखिया होंदा वने वाला अल्लाह के दुखियो दी न दिखाईंदो मदीने वाले साईं जे रहमत जो छाऊं हूंदो मदीने वाले साईं के रब
खुद बुलंदी अता फरमाई जेका कुरान मजीद जी आयत 15 सिपारे जे मुंड वाली आयत ऐने सूरत जो नालो आ सूरतुल इसरा यानी सैर वाली सफर वाली मेराज वाली सूरत सुभान अल्लाह पूरी सूरत मदीने वाले संग मेराज दी नाले सुभान अल्लाह इने जे आगाज में रब फरमाया सुभान पाक वज़ा अल्लज़ी असरा वज़ात जे सैर करायो बे अब्दिही पंजे खास पाने खे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा हुर्मत इज्जत वाली मस्जिद का पराहे मुफासले वाली दूर मुफासले वाली मस्जिद अक्सा ताई अल्लज़ी हुआ मस्जिद अक्सा बारकना हौलहु जिनजे चौथाई असा बरकत नाज़िल कयूं है सुभान अल्लाह लिनुरियहु मिन आयातिना यो सैर हिन जे ला करायो सी त उनके पंजू के निशानियों दिखारियो इन्नहु हुवा समीउल बसीर बस इहो ही उधंदड़ हुयो इहो ही विसंदड़ हुयो हिन आयत जे अंदर मदीने वाले मीर जे पूरे मेराज जो तज़किरो इन्हें हिकड़ी आयत ते 10 किताब लिखजन 10 जिल्द लिखजन तब इन्हें आयत जा इसरार फुटण छो त खालिक जो कलाम कलामन जो सरदार अल्लाह जे कलाम जी बिन कलामन ते इए फजीलत जी अल्लाह पाण पंहिंजे मखलूक जे मथा शान वारो इन आयत पाक जे अंदर मेराज जो तज़किरो आ मेराज करण वारे जो शान आ मेराज कराइण वारे जो मर्तबो उन जी ताकत ऐं कुवत बयान कई आ ऐं मेराज किथां थियो मेराज केसी ताईं थियो मेराज छो थियो मेराज कराइण जा गर्ज ऐं मक़सद कहिड़ा हुया ऐं मेराज में ॾिसण वारे छा ॾिठो ॾेखारण वारे छा ॾेखारियो अञा दिल खोले चो सुभान अल्लाह भेरो वरी बि चओ सुभान अल्लाह मेराज जे सफ़र जो रब बयान कयो पर शुरूआत कई सुभान अल्लाह का अजीब शय हुजे का गैर मामूली शय हुजे तमाम वॾी शय हुजे अकुल के हैरत में विझी छॾे अहिड़ी शय ॾिसण सां बेइख्तियार माण्हू चवंदो सुभान सुभान अल्लाह ताला मेराज जे वाक़े जो आगाज कयो पंहिंजी पाकीज़गी सां अल्लाह पाक छो त मेराज को मामूली सफ़र न हुयो को आम सफ़र न हुयो माण्हुनि जा अकुल चकराइण वारो सफ़र हुयो एतराज़ करण वारा एतराज़ कंदा इनकार वारा इनकार कंदा इकरार वारा इकरार कंदा इन जे लाइ माण्हुनि जूं कैटेगरियूं जुदा माण्हुनि जो फहम जुदा इदराक जुदा सोच सम्झ जुदा इन जे लाइ रब मेराज जे वाक़े खे क़ुरान में लिखियो पर शुरूआत कई इन लफ़्ज़ खां सुभान अल्लाह पाक मेराज जी पर गाल अल्लाह जे पाक ये न चीज मदीने वाले मेराज कयो न अवल शुरुआत कई पंहिंजी पाकीज़गी ऐं अॻिते फरमाई त असरा सैर करायो उन ज़ात जी पाकीज़गी आहे जे सैर करायो
ये न चीज सैर कयई मोहम्मद सैर कयो मदीने वाले सैर कयो अल्लाह के बाने सैर कयो ये न सैर करायो एतराज करनो तो मुझे नबी ते एतराज न कर मूसा गलाए सुभान अल्लाह तवा सोची दो न जेकर मां तवा के चवा तो बाटरे मजामा निकतुस कराची में बस अजो की रात में नहीं ना जुमे जी रात हितो मां निकतुस कराची मां थी वरी मोटी आयस तक मैं मजलिस में हली सुभान अल्लाह दिल पर से तो पैर खोले न चलो ना सही एडी वरी गाल त न कर मजलिस हले पई तू कराची मोती वरी मोटी आए कराची वजन का सोनी गाला वञण मोटण इनमें वक्त लगे मुफासलो तय थियण जे लाइ टाइम घुर्जे तो वियो वरी मोटी आ कचहरी न हली पे गाल मञण में नथी अचे पर अल्लाह कई कराची तो ही बीठी है ना मस्जिद हराम का मक्के का मुल्क शाम हजारे किलोमीटर परे है हजारे किलोमीटर जो मुफासलो आसमान दया परे है पर रुगे हितों जी गाल कजे मक्के का मस्जिद अक्सा ताई तो इनमें भी 6 महीना लगन 4 महीना लगन उठन घोड़न जे उन्हें दौर जो सफर काफिला वींदा हार उन्हनि जा मक्के का काफिला वींदा रहलत शिताए वसैफ लीलाफ कुरैश ईलाफ रहलत शिताए वसैफ ये और कुरैशन जा काफिला मुल्क शाम वींदा हुया उन्हनि खे 6 महीना लगन 4 महीना लगन 8 महीना लगन हाणे जो हुजूर फरमायो मेराज जो वाक्यो त रात जे थोड़े हिस्से में बियो वरी मोटी वारी गाल जब जड़ी हुई ना इने जे करे अल्लाह तबारक व तआला जल शानु ॾिठो त हिननि जा दिमाग़ चकराइजी वेंदा मुंहिंजे नबी ते एतिराज़ कर मता मुंहिंजे नबीअ ते मेराज जा इनकारी थियनि इने जे करे रब फरमायो सुभान पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो मुंहिंजे नबी जी ॻाल्हि ते एतिराज़ न कजो मूंसां ॻाल्हायो मां मेराज करायो तव्हां सम्झो था त एतिरो मुफ़ासिलो कीअं थींदो वञण मोटण में एतिरी देरि थोरी में कीअं ईंदा तव्हांजे लाइ नामुमकिन आहे तव्हांजे लाइ मुश्किल आहे तव्हांजे लाइ महाल आहे पर छा मुंहिंजे लाइ मुश्किल आहे मूं रब जे लाइ कॾहिं थी ॻाल्हि आहे छा मूं में एतिरी ताक़त न आहे मूं में एतिरी क़ुवत कमाल न आहे हर इज्ज खां हर कमी खां हर कच्ची खां हर ऐब खां मुंहिंजी ज़ात पाक आहे मूंखे पावर आहे मूंखे क़ुवत आहे ज़मीन बि मुंहिंजी आसमान बि मुंहिंजा महबूब बि मुंहिंजो सैर बि मूं करायो केरु थींदा एतिराज़ करण वारा कोई एतिराज़ कंदा करणो अथव मूंसां ॻाल्हायो न मां रब जो ऐलान कयां त मूं मेराज करायो आहे हाणे हिते जे वहाबी हुजे शियो हुजे या कम्युनिस्ट हुजे मुल्हिद हुजे काफर हुजे मुनाफिक हुजे अल्लाह खे त मञंदो न अल्लाह जी ताक़त मञंदो न मदीने वारे साईं ते एतिराज़ करण वारा खोड़ पर अल्लाह जी ताक़त खे त हर को मञंदो न रब फरमाए त मुंहिंजे नबी मेराज न कयो आहे मूं करायो आहे पाण न कयो अथसि मूं करायो आहे मूंसां ॻाल्हायो इन जे करे रब फरमाए सुभान मां पाक आहियां बोला तूं कीअं पाक आहीं रब फरमाए अल्लज़ी अस्रा उहा ज़ात पाक आहे मां उहो रब पाक ज़ात आहियां जंहिं सैर करायो आहे कंहिंखे सैर कराई मालिक सैर कंहिंखे कराई बेअब्दिही पंहिंजे ख़ासि बानी खे पंहिंजे महबूब बानी खे
मदीने वारे साईं दा 99 नाला ता कुरान जे अॻियों पोयों पढ़िया है। ये आम नाला है 99 नाला, पर इमाम जलालुद्दीन सुयूती लिखियो आ त मदीने वारे साईं दा 4000 नाला है। घणा नाला है ने घणा नाला है ने 4000 नाला। हाणे हिते रब हिकिड़ो बि नालो न लिखियो। सैर कराई मोहम्मद के, सैर कराई अहमद के, सैर कराई मुबशिर के, नजीर के, माही के, न नालो न वरते। सैर कराई पंहिंजे बानी की। छो त सफ़र मेराज जो अहिड़ो आहे जो हिते के जो अकुल कम नथो करे सघे त हुजूर वञनि थी मोटी अचनि त माण्हू चवंदा त हुजूर अल्लाह जा बाना न कुझु रब मतां के एतिरा हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल हुयो न, हीअं कंदो मिटीअ जा घरड़ा ठाहे, मिटीअ जा ख़ालिस मिटी चिकी मिटी खणी घरड़ो ठाहे पोइ हीअं कंदो फूक जे त पखी थी उॾामी। फूक जे मिटीअ जे पखी अड़े खे त चेहरो थी उॾामी वेंदो। अंधे खे हथ लाए त चङो भलो, कोढ़े खे हथ लाए त चङो भलो, मरीज़ खे फटके पियो हथ लाए त चङो भलो थी ॾेई रहे। मैयत कब्र में पियल उन कब्र ते ठोकर हणी ते उथी त कब्र में जा मुंह जहिड़ो थी वञे। ईसाईन चयो आहे बानो नाहे पर अल्लाह जो पुत्र। ईसाई मुझी पिया हे जो कमाल ॾिठो न हज़रत मूसा जो, हज़रत ईसा जो कमाल ॾिठो, कुवत ॾिठो, उनजे हथनि में मसीहाई ॾिठो, ताक़त ॾिठो। चवंदे अल्लाह या अल्लाह जो पुत्र आहे, हे बानो नाहे, नबी नाहे, अल्लाह जो पुत्र आहे, बिना पीउ जे पैदा थियो आहे। हे माथनि खे चङो भलो करे, कोढ़ियनि मरीज़नि खे चङो भलो करे, हे अल्लाह या अल्लाह जो पुत्र आहे। इन जे करे हुजूर जो कमाल ईसा जे कमाल खां अञा घणो, अञा मता हीअ उम्मत ईअं चवे त हे हुजूर अल्लाह आहिनि या अल्लाह जा के रिश्तेदार आहिनि। न, रब फरमाए एॾे उरूज ते वञण जे बावजूद, एॾे कमाल दर्जे ते वञण जे बावजूद बि मुंहिंजो बानो आहे, मुंहिंजो रसूल आहे, ख़ुदा नाहे। अब्द ही सैर कराई पंहिंजे बानी खे। बाना दसा आयो बाने वाला ताके जा बाना आयो अल्लाह जा बाना आयो हथ मथे गणो अल्लाह जा बाना आयो बड़े मथे जा बाना आयो। पर असां यो अब्द हुआ अब्द ही सुभान अल्लाह। कल वो शहादत जो पढ़ंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन जो अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह। अब्दुहु असायो अब्द हुआ अब्दुहु। फर्क केड़ो? अब्द दीगर अब्दुहु चीज़े दिगर। अब्द बीचे अब्दुहु बीचे। हाँ सिरापा इंतजार उ मुंतज़िर। अब्द हुआ जेको रब जो इंतजार करे। अब्दुहु हुआ जेको अल्लाह पाण इंतजार करे। अब्द जेको इंतजार करे। अब्दुहु जो इंतजार कयो वञे। अब्द घुरे अब्दुहु के अण घुरियो मिले। अब्द घुरे काशे मिले का न मिले। तो समय का नहीं वठ तो घुरी रोज वठ तो घुरी पक्का मिले थी का नहीं मिले हणे के तो कोन मिली है समझो था न। अब्दु हुआ जेको घुरंदो आ तो रब जी मर्ज़ी आ जीअं जे जेतिरो जे घणो जे थोरो जे मर्ज़ी मालिक जी आ पाणे जी मर्ज़ी न हलंदी। पर अब्दु हुआ जंहिंजी मर्ज़ी अल्लाह पाण घुरंदो। अब्द खे घुरण सां मिले या न मिले मर्ज़ी
मर्जी हुन जी आ पर अब्दुहु आज के अण घुरियो मिले बेहिसाब मिले तोखे शे मिलंदी वक्त ते मदीने वारे के वक्त बे वक्त मिलंदी तोखे रब दी दुआ गणे गणे मदीने वारे के दी दुआ अण गणे तोखे दी दुआ रब पंहिंजी मर्जी सां मदीने वारे के दी दुआ मदीने वारे दी तू इंतजार कंदो ही मुस्तफा जो इंतजार कयो वेंदो इंतजार कयो वेंदो मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबी इंतजार में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾिसो न तव्हांजे हिकिड़ो बाटरे में जलसो थो हले तव्हांजो महिमान वॾो को ॿाहिरों घुरायो सॼे जलसे खे इंतजार हूंदो अदा ॿिया त सभु आया आहिनि नंढा वॾा मौलवी मुला सभु आया आहिनि वॾो साईं फलाणो कोन हूंदो आहे न इंतजार महिमान ख़ासि जो इंतजार हूंदो आहे या न जेॾी महिल मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबियनि जो जलसो थियो न हाणे ई अची विया मूसा बची वियो ईसा बची वियो आदम बची वियो नूह बची वियो यूनुस बची वियो यूसुफ हाणे ई अची विया पर अञा मुहम्मद न आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जूं तकड़ में दीदू त मदीने वारो हिकु ॾींहुं मदीने आसमान ते पहिरियों आसमान हर ई मलाइका इंतजार में ॿिए आसमान जा हर ई मलाइका ॿिए आसमान जे दर वटि बीठा आहिनि दीदू दर में लॻाई बीठा आहिनि त केॾी महिल टे आसमान जा मलाइका टे आसमान जे दर वटि इंतजार में चौथे आसमान जा मलाइका चौथे आसमान जे दर ते इंतजार में सतनी आसमान जे दरवाजन ते मलाइका कतारूं कयूं इंतजार में बीठा आहिनि त केॾी महिल थो आमना जो यतीम बच्चो मोहम्मद करीम अचे सिदरतुल मुंतहा वटि किरोड़े मलाइका मुझे मुस्तफा जे इंतजार में भला मकान थे रब जी ज़ात फरमायो जिब्रील वञ मुझो नबी उम्मे हानी जे घर में सुतो पियो पंहिंजो नूरानी चेहरो मुस्तफा जे कदमनि सां घसाए उथार जाए जाए से इन्नल्लाह हश्ताक इला लिकाइका हबीब अल्लाह पान तुझे इंतजार में तुझे दीदार जे इश्तियाक में फर्क समझो त अब्द ऐं अब्दुहु जो फर्क हां अब्द उहो जेको इंतजार कंदो अब्दुहु उहो जंहिंजो नबी इंतजार मलाइका इंतजार अल्लाह के जंहिंजो इश्तियाक हुजे रब फरमा सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही पाक है ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बने खे सैर कराई कॾहिं कराई लैला रात में पर रात जे थोड़े लैल रात के ज़रबुआ लैला जे पुठियों लिखे तनवीन ज़रबुआ इनमें थोड़ा ही माना निकरंदी है लैला माना रात सॼी न रात जो थोड़ो हिस्सो अब हाणे सियारे जी रात जेका आहे सा मिसाल 14 कलाक रात आहे हां तव्हांजो जलसो सिजण जे खां वठी सोमाणी ताईं रात जो थोड़ो हिस्सो आहे पर इहो 2-3 कलाक ॾेढ थियो पर लैला अञा बि नंढो ईअं सम्झो त हितों हे फ़कीर नालो छा अथई रोशन अली हितों वञे मस्जिद मेहराब खां वरी मोटी अचे सुभान अल्लाह इहो आहे लैला माना रात जो थोरो हिस्सो जुमे जी रात आहे न हिन थोरे हिस्से में रोशन वियो मेहराब मोटी वरी मोटी आहे इहो आहे लैला हेॾो वॾो सफ़र लैला रात जो थोरो मूंखे त
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो तव्हां जे न वञो सैर करण घुमण फिरण त ॾींहं जो वेंदो या राति जो वेंदो जे मिसाल हिकिड़ो बाग आहे हिकिड़ो बाडर जे ॿाहिरि हिकिड़ो वॾो बाग ठहियल आहे हिकिड़े में अंब अंगूर इंजीर मेवा सभु कुझु आहे हाणे तव्हां बाग घुमण वञो त ॾींहं जो वेंदो या राति जो आहे जेका 27 न चंड जी चांडराण न सिज जो सुहाव इहो सैर कहिड़ो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो ॿ समझण जूं आहिनि सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे महबूब बाने खे राति जे थोरे हिसे में राति जो ज़िक्र छो सो बि थोरो हिसो छो मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो राज़ इहो आहे त मिठा तोखे मूंखे सिज जे सुहाए जी ज़रूरत आहे चंड जे चांडराण जी ज़रूरत आहे मोहम्मद ख़ुदि नूर मदीने वारो पाण नूर मस्जिद में बत्ती न हुजे त तव्हां फोन कंदो बा मस्जिद जो इमाम किथे आहे बागो किथे अचे बत्ती खयूं अचे गोलो बारियूं अचे चवंदो न गोलो बारियूं अचे वाह मस्जिद में सुम्हण जो टाइम थी वियो आहे फजर जो टाइम थी वियो मौलवी साहब या बत्ती खयूं अचे बिजली कान्हे का बत्ती खयूं अचे चवंदा आहियो न मदीने वारो ख़ुदि नूर ओ जिब्रील अॼु चंड जे चांडराण जी ज़रूरत नाहे सिज जे सुहाए जी ज़रूरत नाहे मुंहिंजो दिलबर नबी ख़ुदि नूर वारो तॾहिं रब फरमायो त लैला सैर कराई राति जे थोरे हिसे में सुभान अल्लाह वरी ॿियो राज़ इहो आहे त पुट इहा जेका राति ऐं ॾींहुं आहे इहो आहे सिज सां छा सां सिज उभिरियो छा चवंदो ॾींहुं थी वियो अबा सिज उभिरियो ॾींहुं थी वियो सिज नथो छा थी वियो राति थी वई राति ॾींहं जो ॻाणे पियो सिज जे उभरण लहण सां सिज आसमान ते ज़ाहिरात ॾींहुं आहे सिज आसमान ते मौजूद नाहे त राति आहे पर इहो सिज जो उभरण लहण आसमान खां हेठि आहे ही सोलर सिस्टम ही कहकशां ही जेको सिज जो निज़ाम शमसी आहे जंहिंमें असांजी ज़मीन आहे जंहिंमें अतारद आहे नेपच्यून आहे प्लूटो आहे मरीख़ आहे ज़ोरा ये सिज जा निज़ाम शमसी जा सितारा आहिनि सयारा आहिनि ये गैलेक्सी जेके निज़ाम शमसी सोलर सिस्टम सॾिबो आहे इहो आसमान खां हेठि आहे आसमान खां मथे न हे सिज आहे न हे ॾींहुं आहे न हे राति जेकॾहिं मदीने वारे साईं जो रब ये फरमायो त असरा बिअब्दिही लैला सैर कराई हबीब खे लैल में लैल सरवा कारान रात अंधारी में मिठा राज इहो आहे त हुजूर उन मकाम ते वियाज ते सिज हुयो न सिज वारो ॾींहुं राति वारो निज़ाम हुयो ई न जेकॾहिं सिज वारी ॾींहं वारी ॻाल्हि थी आहे त मां मञणो पवां त हुजूर जो मेराज आसमान खां हेठि हेठि थियो जेसीं ताईं सिज जो उभरण लहण आहे एसी ताईं मेराज थियो पर रब फरमायो हबीब तुंहिंजो मेराज एसी ताईं आहे न जिते सिज आहे न चंड आहे न हीअ राति आहे न ही ॾींहुं आहे
जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह अन्या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि मिनल मस्जिदिल हराम सफर मेरा जो आगाज किथा जो मिनल मस्जिद जी बरी किथे विया इलल मस्जिदिल अक्सा मस्जिद का मस्जिद ताईं नबी सोने जे सफर जो आगाज वरी अग्यो मरहलो मस्जिद का मस्जिद मालूम छो त मदीने वारे मीर जो पंध मस्जिद ताईं कैसी ताईं ओ बाटरे वारा तो के मस्जिद दे अचण न थो वणे मस्जिद में बेहण न थो वणे मस्जिद में चार घड़ियों अची थो त आंध मांध लगी पया मुला शरण छोड़ लो पर देर करे 5 मिनट मुला जी शाम ते थी कादे वा मुलो कटो दिन जी पगार बंद कयो टाइम से न होटल ते सजो डी वेठो हुंदी मच्छू वेठो मारी दो हां होटल ते उते तो के देर न थी जे उते टाइम जो एहसास न तो जे मस्जिद में 5 मिनट में वधी के दिया तो मुला ने कवण जी ओ मिठा मदीने वाले साईं फरमायो अल मोमिनो फिल मस्जिद कसमक फिल बहर मोमिनो मस्जिद में ईंदो आ ये राहत महसूस कंदो जी मच्छी दरिया में अल मुनाफिको फिल मस्जिद कतैर फिल कफस मुनाफिक मानू मस्जिद में ये बेकरारी लगंद जे पखी पिंजरे में फासे पखी जो पिंजरे में फासे मजो इंदो सुख इंदो फड़कियों नींदो फत कर बाहर निकला जान छुटे मुनाफिक के मस्जिद में मजो नहीं इंदो मोमिन मस्जिद में इंदो त लू ठरी पवंदुस या ईमान की निशानिया यो आईनो तो बारे वारो हर को पंजे दिल के पान दिसे जेके मस्जिद में सुख करार राहत फरहत दिए जे शुक्र करे तू ईमान वारो ही तू मोमिन ही जो मस्जिद में खुदा न खास्ता जेके मस्जिद में राहत न थी मिले यो समझे त मुनाफिका इन जे अंदर में निफाका जेके अल्लाह जे घर में करार न थो अचे साईं फरमाइंदा मेराज वारी रात 7 आसमानन का मथे जने अर्श ते पहुंचुस राए तु रजुलन मुखीबन फी नूरिल अर्श एकड़ो माण्हू ॾिठुम जेको अल्लाह जे नूर में वंजे पियो अर्श मोला वट नूर मथों बसे पियो मुझे जिब्रील हादा मलकुन जिब्रील ही को मलाइका काल अल्लाह या रसूल अल्लाह मलाइका नाए जिब्रील हादा नबियुन मुरसलुन चाहे नबिया चाहे रसूला या रसूल अल्लाह नबी नाए रसूल नाए ओ जिब्रील केर मानुआ अल्लाह दे नूर में अर्श मोला वटे मसन में या राहतुन में आहे केर जिब्रील जो या रसूल अल्लाह हे तवा जो गुलाम ता जो आशिका रजुलन कल्बु मुअल्लकुम बिल मसाजिद ही मानुआ जे मस्जिद सा दिल चंबड़ियल हुई या ठरी वाले दिल ठरिया वाले बढ़िया ये जो ता बैठा है ता के बकरार अचे सुभान अल्लाह साईं फरमाइंदा जिब्रील चयो या रसूल अल्लाह ही तो जो गुलाम बाट रहवारो सुभान अल्लाह जेनी मस्जिद सा दिल हुई व लिसानु रतबुन मिन जिक्रिल्लाह ही वो तो गुलाम जेनी ज़बान
बजे जिक्र सा आली हुई बाजार में वियो तब जिक्र सा घर में आयो तब जिक्र सा बनी ते वियो कम कारोबार दे बाजार में आयो तब अल्लाह जे जिक्र सा या रसूल अल्लाह इन तवजे गुलाम जी मस्जिद सा मोहब्बत हुई ज़ुबान ते हर वक्त में अल्लाह जो जिक्र हुयो ला इलाहा फेरो चोनो ला इलाहा इल्लल्लाह उन जा 4000 गुनाह मिटे छड़े बरी चवे ला इलाहा इल्लल्लाह बरी 4000 गुनाह बरी चवे ला इलाहा इल्लल्लाह बरी 4000 गुनाह मिट जी वजन था आखिर मलाइका सा चन मालिक इन जे दफ्तर में जेकी भी गुनाह होया एतरो जिक्र कयो जो हणे ही गुनाह मिट जी एकड़ो गुनाह बाकी न बचो दस रब फरमाइंदो हाणे इन जे घर वारन जा गुनाह मिटो इन जे पुट जा गुनाह न्याणी जा गुनाह ज़ाल जा गुनाह इन जे बच्चन जा गुनाह बख्श कयो जेको जिक्र तो करे पियो ला इलाहा बस ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों यो जिक्र के न भलो के दिन राहत करे जे दिल में गणतियों थई परेशानियों थई गम थई कर्ज थई दर्द थई मन में मोझारा थई डिप्रेशन जो शिकार ब्लड प्रेशर जो मरीज दिल में जे अंदर ब्लड प्रेशर वधी तो वने ओ मिठाइयो जिक्र कर खुदा जो कसम मर्ज लही विंदा दर्द लही विंदा कर्ज लही विंदा परेशानियों हटी विंदियूं जे मर चोंदे ला इमाम अली रज़ा बारहन मां हिकड़ो इमाम हजरत सैयदना इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु निशापुर जे शहर में आया खच्चर ते सवार हुया ऐं चेहरे पाक ते चादर ढकल रुखे मुबारक पाक चेहरो चादर में ढकल चरते सवार हुया निशापुर जे शहर में जने खबर पई तो मोहम्मद करीम जो बचड़ो छो अचे शहर बाहर निकरी पियो नंढा वड्डा मर्द औरतूं ऐसी नहीं जो पर्देदार न्याणियूं बुरका ओढ़े उहे भी निकरी पियो इमाम अली रज़ा दी ज़ियारत दीदार निशापुर वडो ईरान जो शहर बादशाही शहर हज़ारे माण्हू बाहर निकता निशापुर जा आलिमा मुफस्सिर हुया मुहद्दिस हुया पीर हुया वक्त जा आलिम हुया इमाम हुया हड़ई इमाम अली रज़ा जे ज़ियारत दीदार जिन हज़ारे माण्हू गॾु थिया उन्हनि माण्हुनि में निशापुर जो वॾो आलिमा मुहद्दिस
अबू ज़र राज़ी रहमतुल्लाह अलैह, मुहद्दिस असलम दूसी रहमतुल्लाह अलैह, ये बड़ा आलिम होया उन दौर में ईरान जा बड़ा नामियारा आलिम होया। उन्होंने हज़रत इमाम अली रज़ा जे ज़ियारत जे लाइ आया जेडी मरे ॾिठऊं त साईं जन खच्चर ते ऐं चेहरे ते नकाबा। मुहद्दिस अबू ज़र राज़ी चवण लॻो, ओ नबी जा बच्चा, असां सब नीशापुर जा माण्हू आया आहियूं, अल्लाह वास्ते असांजा अर्ज़ क़बूल कयो। सुभान अल्लाह। गुज़ारिशूं आहिनि, दरख़्वास्तूं आहिनि, असांजो दरख़्वास्तूं क़बूल कयो। साईं फरमायो, ॿुधायो कहिड़ियूं दरख़्वास्तूं आहिनि, छा था मूंखों चाहियो? त मुहद्दिस अबू ज़र राज़ी चयो, साईं हिकिड़ो त अर्ज़ु आहे, पंहिंजे चेहरे तां चादर हटायो, असांखे पंहिंजो दीदार छो त इमाम अली रज़ा जो चेहरो मोहम्मद करीम जे चेहरे सां इमाम मुंहिंजा दोस्त पंहिंजे अबान जी सूरत शबीह मिलंदी हुई। साईं हिकु त असांखे पंहिंजी ज़ियारत करायो, ॿियो असांखे अहिड़ी का हदीस ॿुधायो जेका तव्हांजे अबाननि खां रिवायत हुजे, उन हदीस जे रावियुनि में ॿियो केरु न हुजे तव्हांजे अबाननि खां। हज़रत इमाम अली रज़ा फरमायो, तव्हांजो ॿई दरख़्वास्तूं क़बूल आहिनि। हज़रत इमाम अली रज़ा पंहिंजे चेहरे तां पर्दो हटायो, ईअं लॻो निशापुर वारनि खे ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते अली जो बच्चो आहे, फातिमत ज़हरा जो खून आहे, एॾो हसीन एॾो जमील चेहरो ॾिसण सां माण्हुनि जे अखियुनि मां लुड़क वही पिया। इमाम अली रज़ा जे मुखड़े खे ॾिसी मदीने वारे मीर जे दीदार जी सिंग पई लहे। चवंदे हाणे ॿी गुज़ारिश आहे, असांखे अहिड़ी हदीस ॿुधायो जेका तव्हांजे अबाननि खां मरवी हुजे। हज़रत इमाम अली रज़ा फरमायो, ॿुधो ॿुधो, अॼु तव्हांखे हदीस थो ॿुधायां जेका मुंहिंजे अबाननि खां रिवायत आहे। मूं पंहिंजे बाबे इमाम जाफ़र सादिक खां ॿुधो, इमाम जाफ़र सादिक चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम मुहम्मद बाकिर खां ॿुधो। इमाम मुहम्मद बाकिर चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूं पंहिंजे बाबे करबला वारे शहीद इमाम हुसैन खां ॿुधो। इमाम हुसैन चयो त मूं पंहिंजे बाबे मौला अली शेरे जली हैदर करार खां ॿुधो। हज़रत अली फरमायो त मूं पंहिंजे बिरादर, मूं पंहिंजे अखियुनि जे ठार, मूं पंहिंजे साह जे सिंगार मोहम्मद करीम खां ॿुधो। मोहम्मद करीम चयो त मूंखे जिब्रील ॿुधायो, जिब्रील चयो त मूं पाण अल्लाह जी ज़ात खां ॿुधो। अल्लाह फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह इस्मी फमन क़ालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी। रब फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो किनो आहे, मुंहिंजो कोट आहे, जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इहो मुंहिंजे किले में दाख़िल थी वियो, मुंहिंजे अज़ाब खां अमन वारो थी वियो, बची वियो। मरण जे वक़्त में सिर्फ़ हिकिड़ो भेरो जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ बाटे वाला रब शला असांखे रूहा घड़ी नसीब करे मरूं त असांजे ज़बान ते इहो कलमो बेशक बेशक आखिर वक्त में जेके यो कलमो नसीब थियो उन्हें ता हिसाब किताब पुछाऊं सब माफ़ा हेॾो साह निकिरंदो होॾो जन्नत में जेॾी महिल इमाम अली रज़ा पंहिंजे अब्बाड़नि खां रिवायत या बयान कई 4000 माण्हू लिखण वारा हुया आलिम जन लिखी लखे माण्हू ॿुधण वारा हुया जन ॿुधी वक्त जो बादशाह जॾहिं उन ताईं इहा हदीस पहुती उन सोन जे पाणी सां इहा हदीस सनद सूदी लिखी पाण वटि रखाई मरी वियो त के ॾिठो जन्नत में घुमंदो थो वधे तूं अहिड़ो माण्हू त न हुजे तूं जन्नत में कीअं पहुते तुंहिंजा त कम सुठा कोन हुया चए हा इहा हदीस सनद सूदी मूं लिखी सोन सां पंहिंजे घर रखाई रब फरमाए थो मुंहिंजे इन कौल जी इज़त कई आहे मुंहिंजे प्यारनि जे नालनि जी इज़त कई आहे हाणे तूं वञ जन्नत में जन्नत जा दर मुंहिंजे इहा हदीस चरियो हुजे न चरियो सनद सूदी इहा हदीस पढ़ी चरिए ते फूकारियोसि चरियो बि सियाणो थी बीमार जे मथां इहा हदीस पढ़ी फीणो रखोसि बीमार चङो भलो थी वेंदो मोहम्मद करीम जे बचन जा नाला ऐं अल्लाह जे पाक फरमान ला इलाहा इल्लल्लाह वारा इहे लफ़्ज़ रब खे एॾा वणिया अन्न थोरो हुजे बरकत न है या हदीस सनद सूदी लिखी उन भांडे में या उन गुंदी पलीअ में उन अन्न में रखे छॾ अल्लाह कंदो तुंहिंजो अन्न खुटंदो न सॼो इहो विर्द कजे या न कजे इहो कलमो पढ़जे या न पढ़जे चओ ला इलाहा इल्लल्लाह असरा बिअब्दिही लैला पाक हुआ ज़ात जे रात जे थोड़े हिस्से में पंहिंजे महबूब बाने के सैर करायो मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा हुर्मत वारी इज्जत वारी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं नबियन जो पंध मस्जिद में वलियन जो पंध मस्जिद में मौला अली जो पंध चओ मौला अली जो पंध मस्जिद में तुंहिंजो पंध कंदो कंदो हाँ हिकिड़ी विख खणी दो न 10 नेकियुनि जो सवाब हर विख जे बदिले 10 नेकियूं 10 गुनाह मिट वेंदा 10 दर्जा बुलंद थींदा अचण बि वरी मोटण बि हर विख विख जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं 10 गुनाह मिट 10 दर्जा बुलंद घर परे आहे न त घणियूं विखूं भर त घणा अजर घणा सवाब मिलंदई घणनि ॾोहनि जो कफ़ारो थी अल्लज़ी बारकना हौलहू असां मस्जिद अक़सा जे चौधारी बरकतूं नाज़िल कयूं आहिनि बारकना असां बरकतूं लाथियूं आहिनि हौलहू उन जे चौधारी मस्जिद हिकिड़ो मस्जिद जो अंदर उन मस्जिद जो सहन आहे विरांडो आहे दालान आहे या अंदरियों हाल आहे इहो आहे मस्जिद जे अंदर सहन बि जेको आहे मस्जिद जे अंदर जेको कोट ॾिनल आहे न इन कोट खां आहे मस्जिद ॿाहिरि इहो छा आहे मस्जिद खां ॿाहिरि समझो था न इहो मस्जिद खां ॿाहिरि हाणे क़ुर जा लफ़्ज़ आहिनि बारकना हौलहू असां मस्जिद अक़सा जे ॿाहिरों चौधारी बरकतूं लाथियूं असां त ईअं सम्झो था मस्जिद में अंदर बरकत हूंदी आहे क़ुर फरमाए थो हौलहू मस्जिद अक़सा जे चौधारी बरकतूं इहो क़ुर
ॿुधंदव सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह बारक ना हौलो असां बरकतूं मस्जिद अक्सा जे चौधारी नाज़िल कयूं मस्जिद त हुअं ई बरकतुनि जी जाइ आहे पर चौधारी में मुराद छा आहे चौधारी में राज कहिड़ो आहे मस्जिद अक्सा जे चौधारी अल्लाह जे प्यारनि नबीअनि वलीअनि सिद्दीक़नि शहीदनि जूं मज़ारूं आहिनि असां वेंदासीं न दरगाह आलिया मशहूरी शरीफ ते हाँ सुहिणे सरदार मशहूरी वारे जे बारगाह में वेंदासीं असां कलंदर लाल शहबाज ते वेंदासीं असां भिटधणी बादशाह जे दरबार ते वेंदासीं असां मिठे पीर वटि रहमतपुर शरीफ वेंदासीं माण्हू चवंदा हुआ मज़ारुनि में छो था वञो कब्रुनि ते छो था वञो छा ॾिठो अथव उन्हनि खे ॿुधायो त क़ुर खां पुछ त कब्रुनि जे लाइ छो वेंदा आहियूं हिते अल्लाह जूं रहमतूं वसंदियूं आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु मां जो आयुसि पाटरे में त मुंहिंजे मेज़बाननि मुंहिंजे लाइ मानी ठाही माशाअल्लाह ॾाढी सुठी मानी ठाही पर मूं सां गॾु मुंहिंजा खलीफ़ा ॿिया हेॾो होॾो जा उहे बि लड़ी आया उन्हनि बि खाधी मानी त ठाहियूं महिमान जे लाइ हिकिड़ो हूंदो आहे महिमान ॿिया हूंदा आहिनि तुफ़ैली जेके तुफ़ैल में खाईंदा आहिनि मुहाबे में खाईंदा आहिनि मानी ठही महिमान जे लाइ पर खाधी पखो हलाईंदो महिमान खे गर्मी थींदी पखो हलाईंदो त महिमान खे हवा लॻे पर महिमान जे चौधारी जेके वेठा हूंदा हवा उन्हनि खे बि लॻंदी आहे बत्ती तव्हां ॿारी आहे पंहिंजे महिमान जे लाइ पर हाणे ॿी जेका बि जमायत आई उन्हनि खे बि रोशनी मिलंदी आहे इन्हनि मज़ारुनि ते जेॾी महिल रहमतूं वसनि थियूं न जेके ज़ाहिरीन अचनि था जेके वेहनि था क़ुर पढ़नि कुल पढ़नि ख़त्मा ॾियनि ज़ियारतूं कनि इहे रहमतूं उन्हनि जे मथां बि वसंदियूं सुभान अल्लाह हवाई दरगाह कहिड़ी आहे बाटले वाली हाजी अली साहब सुभान अल्लाह रहमत वसे दी अली साहब साईं जे मज़ार ते पर जेकी ज़ियारत जे लाइ चौधारी वेठा आहिनि मां ॿ टे मिसाल ॾिना मानी वारो मिसाल मानी टई महिमान जे लाइ पर रोशनी थी महिमान जे लाइ पर जेके आया ज़ाहिर उन्हनि खे बि रोशनी मिली आहे थधिड़ी हवा उन्हनि खे बि मिली आहे न मिली वलीअनि जे मज़ारुनि ते जेके बरकतूं वसंदियूं आहिनि जेके ज़ाहिरीन ईंदा आहिनि उन्हनि जे मथां बि रहमतूं बरकतूं थियूं जिते रहमत वसंदी आहे न उते दिल खे सुकून मिलंदो आहे सची ॿुधायो हज़रत अली साहब रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह ते राहत मिले मिले थो यार सची सची ॿुधायो तव्हां दरगाह आलिया मशहूरी शरीफ वञो साईं जे दरबार जे पिड़ में पहुचो राहत मिले सुकून ऐं करार मिले थो या नथो रहमतपुर शरीफ वञो रुगे महले रहमतपुर में पहुचो त दिल खे राहत थी मिले सुभान अल्लाह हिकड़ी जाइ ते मां वेठो हुअसि मदीने शरीफ में हिकिड़ो बुज़ुर्ग अलाह वारो एॾो सोमालिया जे मुल्क जो हुयो हीअं अचे वेठो असांजे पासे में वेठो मूंसां भरचुंडी शरीफ वारनि बुज़ुर्गनि में जा हिकिड़ो बुज़ुर्ग उहो मूंसां गॾु वेठो हुजे उहो माण्हू सोमालिया वारो हीअं वेठो घड़ी देरि वेठो वरी उथी हलियो जेॾी महिल वो वेठो न तो मुंहिंजी दिलि हीअं धक धक पाणी जाने ज़िक्र चालू थी वियो पाणी जाने दिलि में हिकिड़ो तहरुक पैदा थी वियो जेसीं ताईं उहो बुज़ुर्ग वेठो हुयो न त मुंहिंजी दिलि बाक़ाइदा सां महसूस पई करे त दिलि अल्लाह 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 हीअं उथी वियो त हू जेको बुज़ुर्ग भरचुंडी शरीफ वारो मुंहुं में खां पुछियो साईं तव्हांखे कुझु महसूस थियो जी मां पाण तव्हां खां पुछण वारो हुयुसि वेठो मुंहिंजी दिलि अल्लाह जा वली धरती खाली ना है
धरती अल्लाह जे प्यारन का खाली ना है, जर मच्छी का खाली न हूंदो आहे, धरती अल्लाह वारन का खाली न हूंदी। हां वली साही हयात में हुजे रहमत मिलंदी आहे उन जे पासे में वञण सां, पर जे मज़ार में हुजे त रहमत ई बरकत। अल्लज़ी बारकना हौलहू, असां मस्जिद अक्सा जे चौथारी बरकतूं वसायूं आहिनि जिते इब्राहिम खलील जी मज़ार आहे, जिते अल्लाह जे नबीअन, अल्लाह जे वलीअन, अल्लाह जे बरगुज़ीदा चूंडियल माण्हुनि जूं मज़ारूं आहिनि, उते अल्लाह जी रहमत ऐं बरकत सुभान अल्लाह। मेरी चौदा भाई तो मरी विया, मिट्टी में पइजी विया, मिट्टी में मिली विया पुट, मरंदा है मरदूद, अल्लाह जा वली मरंदा न है। जा मरी विया हूंदा असां जा जेरा है, वो तू चवी दो ना मरी मिट्टी में खाक में मिली विया, तुझा मरी विया हूंदा, तुझा धूड़ मिट्टी में विया हूंदा, असां जा जेरा है। मुझो दादा साईं हजरत काजी खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह मुरीद हुयो हे खैरपुनाथन जे पासे में दरगाह बोड़ा लाठर हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह, मियां महमूद पूरे जी दरगाह है, मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जी दादा साईं गाल कई त असां पंहिंजे मुर्शिद सां गॾु निकितासीं सफ़र में। इतो खैरपुनाथन शाह को वरी पढ़ियो जो ही को थींदा काछे ने विया, काछे में फतूअल शाह रहमतुल्लाह अलैह, फतूअल शाह जो दायरो मशहूर है, फतूअल शाह जो दायरो दरगाह में रात पइजी वई, सियारे जी मौसम हुजे, छिती सर्दी हुजे, जनवरी जिन महीनो, रात पइजी वई। हजरत मियां महमूद साईं चयो रात हिते रहूं था बुजुर्गनि जे दायरे में, पोइ सुभाणे वरी अॻिते हलंदासीं। रात ते रही पिया, सिज लथो त बुजुर्ग जे कब्र जे पासे में काठियुनि जा ढेर, सुकल काठियुनि जा ढेर पिया हुजनि। मुरीद खे चयां भाई काठियूं त खणी आ, ॿाहिरी ॿाहिरियूं हथ सेके। बुजुर्ग जो चवण आहे त मुंहिंजे कब्रिस्तान मां को बि काठी न खणे, जेको खणंदो न या टंग भॼेसि या बाह भॼेसि या अख निकिरेसि या बुजुर्ग जी करामत आहे, केर बि काठी न खणंदो। दादा सिंह फरमायो त हज़रत मियां महमूद फरमायो हिकिड़े मुरीद खे भाई काठियूं त खणी आ त ॿाहिरि ॿाहिरियूं हथ सेकियूं। मुरीद वियो काठियुनि जी हड़ ॿधे, हड़ ॿधी खयईं, खणे पियो त कब्र मां हकल थी वापस भॼी आयो, टके बीठो। मियां महमूद सिंह फरमायो पुट खेड़ता है सीधी बुजुर्ग ॾाढो जलाली आहे, मां न काठियुनि जी हड़ कई कब्र मां हुंगर जी मुंहिंजो साह थो निकिरे। अरे वाह तूं त सफ़ा को बुज़दिल चटो ई तो बे फकीर अबा फकीर तूं वञ खणी आ हाज़िर थी। फकीर ओने वॾी हड़ ॿधी, हाणे हीअं खणे पियो त वरी कब्र मां हकल थी फकीर जो मोटी आया हज़रत मियां महमूद साईं जलाली गुज़रियो। तपन थींदो आहे हिकिड़ा वली जमाली ॿिया जलाली, सम्झो था न। सो हज़रत मियां महमूद साईं जलाली गुज़रियो हुयो, उथियो वॾी हड़ ॿधई, काठियुनि जी हड़ ॿधई ऐं जेॾी महिल खणण लॻो त कब्र मां हकल थी त मियां महमूद साईं जो फिट तूं मरी वियो असां लसीअ में मरूं, असां काठियूं ॿारे हथ सेकींदासीं, तूं काठियुनि खे कंदे छा? कब्र में हकल थी मियां महमूद साईं जो फिटण तूं मरी डायमंड कट्स डायमंड हीरो हीरे के कटी अंतिम ताकत वारो हो हेप घट कोन, समझो था ना।
जेरी मला हड़ काठन जी बदी खणी आयो बाहरी बारियो हथ से क्यों सिजरतो पड़ियो उसो माणी पड़ियो संजो टरियो एकड़ो मानू काठन जो इन जो मानन जो थो बुजेस ऐं चौरी खीर दी खीर बतासो ताजो गची मथो मानू गरम गरम मानू ऐं वो खीर चौरी खणी आयो अच बुजरे के अगे वठी अबा हे ताए के रही के केर मुरसई हे मानू के जलानी सही ता जलानी दंडो के जला जे बड़े हे हियर रात जो बेगा वक्त में ये ताजी मानू गरम यदि मां है हजरत फतवल शाह जो हरीदार है दरगाह जो खातिम है मुजो घर इतो सद पंध परे आ मां वनी जो सुतुस अख लगी त यो बुजुर्ग आयो मुखे ख्वाब में थी थी मुझा मेहमान दरगाह ते आयो रिवानी था गाल के उथारियो में मानी पचराया में हाने कहूं तो तू ही सुता सी खीर खाई पी मुझो दाल के तो वडो वनी चई त हियर त 2 कलाक बा बस जाए ने ते बुजुर्गन जो हुकुम खीर मिलंदो वनी दुई ते बुधई ते चौरी भरती ए खणी आयो साईं जो हुकुम मिलियो जगड़ो काठियूं खण न पियो के हाणे वरी दावत तो खा समझो ना अल्लाह जा वली मरदा ना है जो अल्लाह जा वली है मरदा ना है पर कब्रन में जिंदा हयात होता है हां सुभान अल्लाह मुझे मदीने वाले साईं की दात जरमल आया ना मस्जिद अक्सा में मेरा जवानी रात 1.25 लाख नबी आजो बीठा इस्तकबाल आजिया दे साईं फरमाइन था मस्जिद अक्सा दे इंते जबल नीपू का गुजरे जबल नीपू हाने नौ नालो तो जबल नीपू ऐं हुजूर जन जी हदीस जेका बुखारी शरीफ में आई आ उने में आयो आहे त कसी बिल अहमर गाढ़े रंग जो दड़ो मिट्टी जो जबल या दड़ो गाढ़े रंग वो उर्दन जे मुल्क में आ मां वो जबल नीबू पंहिंजे अखियुनि सां ॾिसी पायो आहियां मूसा जी क़ब्र जी ज़ियारत बि करे वो जबल नीबू कसीबुल अहमर साईं फरमाता जॾहिं मां मेराज वारी रात उतो मां गुज़रियुसि रअयतु मूसा फइज़ा हुव क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही छा ॾिसां त मूसा पंहिंजी क़ब्र में उथियो बीठो आहे सलात बीठो पियो पढ़े हाणे हिकिड़ो जबल आहे उन जबल में मूसा जी क़ब्र हुजूर जन मेराज वारी रात बुराक तां त लंघिया लंघंदे हुजूर जन ॾिठो त इन गाढ़े मिट्टी जे दड़े में मूसा जी क़ब्र तव्हां बि दड़नि खां गुज़रंदा आहियो मुकामनि खां गुज़रंदा आहियो तव्हांखे ख़बर पवंदी आहे त केरु पूरियल आहे मालूम छो त तुंहिंजी नज़र ॿी आहे मदीने वारे जी नज़र ॿी आहे फरमायो त फ़इज़ा हुव क़ाइमुन ॾिसां त मूसा क़ब्र में बीठो आहे बीहंदा केर आहिनि युसल्ली फी क़ब्रिही पंहिंजे क़ब्र में सलात पियो पढ़े यानी मदीने वाले साईं खे जो ॾिठई न त हुजूर ते सलात पियो पढ़े या नमाज जी माना में सलात ईंदी आहे मूसा क़ब्र में बीठो नमाज पियो पढ़े हाणे ॿुधायो त इहो क़ब्र में बीहण या सलात पढ़ण जेरा कंदा या मुआ मालूम छो त मूसा क़ब्र में जेरो हुयो न ऐं हुजूर जन मूसा खे ॾिठो पर मूसा वटि कहिड़ी दीद हुई जो ॾिठई त हुजूर हींअर मेराज जहिड़ा हितां गुज़रियो आहे ॿाहिरि वारो नबी मोहम्मद करीम ज़ाहिरी जिंदगी में आहे मूसा कलीमुल्लाह बरज़खी जिंदगी में मज़ार में आहे हुजूर जन मूसा खे ॾिठो मूसा हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो मालूम थियो त अल्लाह जा प्यारा ज़ाहिरी जिंदगी में क़ब्रुनि वारनि खे ॾिसंदा आहिनि क़ब्रुनि वारा अल्लाह जा प्यारा ज़ाहिरी जिंदगी वारनि खे बि ॾिसंदा आहिनि ॾिसंदा न आहिनि आजियां इस्तक़बाल कंदा आहिनि दुरूद सलाम बि
वाडरे वारो इहो ताकी तो मजबूत रखो त भली मरंदा ना नबी मरंदा ना है जो नबी जिंदा है जो मदीने वारो साईं हयातुन नबी मथे करे जो मदीने वारो मदीने वारो साईं सब नबी हयात है पंजे कब्रुन में चो हयात है तने मस्जिद अक्सा सुभान अल्लाह जेरी मल साईं जन पोतान मस्जिद अक्सा में रब फरमाते जिब्रील हने बांग चो ए नबीन के चो त सिफून करे बियन मुजो हबीब रन के इमाम की नमाज हर नबी पंजे कौम जो इमाम पंजे उम्मत जो इमाम पंजे कबीले जो इमाम पंजे जमात जो इमाम पंजे ज़माने जो इमाम पर मदीने वारो साईं इमामन जो इमाम नबीयन जो नबी अगवान जो सरमान सभनी जो सालार सभनी जो ताजदार मदीने वारो साईं होता तन मन धन महबूब फिदा होता तन मन तुझी सिकम जो सरमायो होता तन मन धन महबूब फिदा तुझी सिकम जो सरमायो जद सोज में जानो सदड़ो गयो तो जानी मुखे जीव जीव जयो तो दर्दन जो दरमान गयो तो दर्दन जो दरमान गयो की अंदर आजमायो तो तन मन धन सो को न खुटो सो को न ड्रिठो जिदा हथ हबीब गीता मन में ओ थर बे उथ में पर को न उठे ओ थर बे उथ में पर को न उठे जो चराग प्रिय चमकायो तो तन मन तो तन मन धन सभई गॾिजी चओ तो तन मन धन होता तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुंहिंजो सरमायो हो तो तन मन धन महबूब फिदा ओ फलकन खां वठी फर्शन ताईं मखलूक थी बोले रब जी रज़ा रब पाण रज़ा तुझी तलबे रब पाण रज़ा तुझी तलबे तुंहिंजो मालिक मान बधायो तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा मिट माइट मिट्टी कारी कबर अंदर ना कम दीदा सामिया में संभारू तू न दे साम
सामीअ में संभारूं तू न दे सामीअ में तू न दे हिते कोन के जे कम आयो तो तन मन धन महबूब फिदा मुँह में इल्म अमल की बिना ग़फ़लत में उम्र गुज़री वई कर कर मुल्ला ते कर मुपरी कर पाटरे वारने ते कर हिन जमायत ते कर मुपरी तोखे दिल जो हाल ॿुधायो तो तन मन धन महबूब फिदा जिसे शर्मायो मुझे मदीने वाले वजह भया अन्नबी युजीब मन नादा मदीने वाले साईं के जेको सॾु कंदो आहे न जीअं जो जवाब ॾींदो मदीने वाले साईं खे सॾण वारो कॾहिं ख़ाली न मोटंदो आहे ख़ुदा जाने अब्बो ईअं प्यार न ॾींदो अम्मा ईअं बाज जी शफ़क़त न कंदी जीअं मदीने वारो साईं अहीं उम्मत जो आधार नबी नहीं पियो माउ खां वध प्यार नबी अहीं उम्मत जो आधार नबी नहीं पियो माउ खां वध प्यार नबी जो ओ मिठा ओ पाटरे वाला दुनिया छॾे ॾिनी अबे छॾे ॾिनी अम्मा छॾे ॾिनी मिटन माइटन छॾे ॾिनी पाण खे निंढण कोन सम्झंदो कर असीं निंढण कान आहियूं असां धणका आहियूं असांजो धणी मदीने वारो वेठो ख़ुदा जो कसम घर जे कुंड में नहीं अखड़ी आली कर मदीने ने मुतवज्जे थी अखे आली कर तुझो सॾ अॼु बि गुंबदे खदरा वारो ॿुधे इएं सॾ जीअं सरदार मशहूरनि वारे साईं सॼो अजाल मजा आधार मिठा अघायात सजी उछगार मिठा जाल मजा है छपर की मैं छॾियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद ई सगुदर ते सॼो फिरी पितम पखा अची ओरायो हीअ दर जो कुतो न कर धार मिठा जाल मजा आधार मिठा जाल मजा आधार मिठा अघाया जिंदगी उछगार हो जिनके मसंदी मिठा तेता पंहिंजी निगाह लगाए मिठा सिके साव मुंहिंजो नाले अला मिठा बेवा विनी न विसारे मिठा अजाल मदा वो हथ में आए बघड़ा वतन की अमना साईं हजरत कासिम के चहली कंधुकी खड़ा पंजा फाल ॾिसी है हथड़ा मारे मर
छड़ण वारो कदे खाली न मोटियो न मोटन उन्हें महबूब जो जे दर वरतो न उन जे हिते भी भलाई हुते भी वो जिन मर मदीने वारा साईं मकान का ला मकान ते सत जमीन सत आसमान जा सैर करे अर्श मौला के ओरांगे सिदरतुल मुंतहा के हेठ छड़ियो जिब्रील हेठ रहियो मदीने वारो वञा अरे अल्लाह जे हुजूरी में पहुंचा रब फरमायो हबीब तोखे तुंजी उम्मत जेला सुखणी तो उम्मत जेला तोहफो मदीने वाले साईं के रब तोहफो दिनो हुजूर खणी आया मेराज जो तोहफो वो मेराज जी महफिल में हाजिर थियण वारो मेराज वारो तोहफो वणंदो कंदो मेराज वारो तोहफो कबूल रब फरमाया त हबीब तोखे उम्मत जे लाइ तोहफो तो ॾियां 5 नमाज़ूं खणी वञ तो मेरा जो सियारे जो बानो भलई वियो घणनि खे उज़रो सियारे जे सीए जो वियो खिड़की पढ़ंदो न नमाज़ पढ़ो मदीने वाले साईं सां इश्क रखो मदीने वाले साईं सां प्यार रखो अल्लाह कंदो तव्हांजे लाइ दुनिया में भी भलाई आखिरत में हज़रत क़िबला साईं कंबर वारनि जे मुनाफ़िक़ चवनि पिया त दीवारूं छो रोंदियूं कुरान शरीफ में फमा बकत अलैहिम समा मुनाफिकन ते आसमान न रोंदो आसमान रोंदो मोमिनन ते आसमान रोंदो मोमिनन जने मोमिन दुनिया ता लाडाणो करे तो जने अल्लाह जो वली दुनिया ता लाडाणो करे तो आसमान भी रोंदो जमीन भी रोंदी अल्लाह जे वलियन जे जुदाई में दर दीवारूं भितूं छितूं भी रोंदो जने सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु की शहादत थी न बकत समा दमा आसमान मां रत जा गोढ़ा किरिया आसमान रत मान जेमल रात जो सुता न कई वारी रात सुबह जो उथिया त घरन जो छिटियूं घरन जो भितियूं दीवारूं रत में गाढ़ियूं थी रत में लाल सुर्ख थी वञूं हजरत इमाम हुसैन जे शहादत जे गम में जमीन रुनी आसमान रुनी मिठा कंबर वारो साईं कंबर वारो कामिल वली हुयो अल्लाह जो प्यारो हुयो उन जे फिराक ते तोखे अजब तो लगे त भिजूं कीअं रुनियूं हूंदियूं तोखे इहा ख़बर न त आसमान ते मलाइक बि रुना हुया इन जवान जे विछोड़े ते आसमान जा मलाइक बि रुना हुया जिन बि रुना हुया अल्लाह जा वली बि रुना हुया अल्लाह जा प्यारा मज़ार वारनि खे बि साईं जे जुदाई जो अरमान थियो मिठा जाहिल के मुनाफिक के केड़ी खबर त वली जो शान छा है वो मिठा अल्लाह बारन सा अल्लाह जो प्यार हुंदो मदीने वाले साईं फरमायो त जेमल मोमिन बानो जिंदा हुंदो आ न हर मोमिन जे लाइ आसमान में हिकिड़ो दरवाज़ो आहे जितां हुनजी रोज़ी लहंदी आहे अमल मथे चढ़ंदा जेमल मोमिन पर्दो कंदो आहे न वो दरवाज़ो जेमल बंदि थींदो आहे त आसमान रोअण शुरू कंदो ज़मीन जूं उहे जायूं जन जायुनि ते अल्लाह जो वली वेही इबादत कंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे ज़िक्र कंदो आहे उहे जायूं उन वलीअ जे लाइ रोंदियूं आहिनि उहे वलीअ जे विछोड़े ते भितियूं छितियूं दर दीवारियूं ज़मीन जा उहे टुकड़ा बि रोंदा अल्लाह सिंह तव्हांखे करबला मौला जी ज़ियारत कराईंदो करबला इराक में आ मां उहा मस्जिद हन्नाना ॾिसी आयो आहे मस्जिद हन्नाना की माना रोअण ॿार जे ॿार नंढो रोंदो आहे वरी सुका भरींदो आहे इन ॿार जे रोअण खे हनीन सभी सरबो आहे ॿार जो रड़ियूं करे रोअण उहा मस्जिद आहे जंहिंजो नालो आहे मस्जिद हन्नाना जॾहिं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला शहीद थिया न
तो उन जाए ते इमाम हुसैन जो सिर पाक रखियो जे जमीन जे टुकड़े ते सिर मुबारक रखियो वो जमीन रुमी जे बारड़ो रीहू करे रोंदो आ ये जमीन इमाम हुसैन जे सिर ते सिर मुबारक ते खड़ी ना कूफे वरी दिमश्क पर वो आप जाए जिते इमाम हुसैन जो सिर रखियो वे वो रोंदी रही उते मस्जिद ठायो मस्जिद भी रोंदी रही चवंदा अज ताईं भी कदे कदे रात जे बेगा वक्त में उन मस्जिद जे दीवार में रोण जो उन मस्जिद जो नालो मस्जिद हन्ना रोण वाली मस्जिद तो के केड़ी खबर दा अल्लाह हमारे जो शान ठाए अल्लाह जे प्यारे बिठा अल्लाह वारन सा निस्बत रखो 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो नेक सालिह बणजो अल्लाह राजी थे मदीने वालो साईं राजी थे रब शाल अमल जी तौफीक नसीब